अस्सलाम वालेकुम साईं भली करे माण्हू ही मुंहिंजा मित्र ऐं माण्हू बा गुलकार हिते मुंहिंजी उताक ते वेठा आहिनि। हिन मुंहिंजे प्यारे भाउ जो नालो आहे ख़ालिद बलोच और ही बि बलोच आहे, हिन जो नालो आहे मुनीर बलोच। ही सिंग था कनि अहिड़ी कंहिं त हिनखे सराइकी बि अचे थी, सिंधी बि ऐं पंजाबी उर्दू, ही ऑलराउंडर सिंगर आहिनि। मुंहिंजे वसबे जी पहचान आहिनि। मुंहिंजी अमर जीजल जहिड़ी धरती पंजाब जा सुठा सुर जहिड़ा माण्हू आहिनि। अॼु मैं इनके गुज़ारिश कई आहे, ही धार धार बि ॻाईंदा आहिनि, ही धार ॻाईंदा आहे, ही धार ॻाईंदा, हिन जो पंहिंजो निज़ाम आहे, हिन जो पंहिंजो निज़ाम आहे। मां अॼु गुज़ारिश कई आहे कि साईं मूंखे अॼु ॿई गॾु मूंखे अहिड़ा गीत ॿुधायो कि पंजाब वारनि खां पतो लॻिजी वञे कि हितां जे गुलकार कहिड़ा कीअं था ॻाइनि। अॼु मां हिनखे गुज़ारिश कई आहे त हिन मुंहिंजो चवणु मञी छॾियो आहे। साईं तव्हां बिस्मिल्लाह सुठा ॻाईंदा आहियो, त असां गॾु था ॻायो और पूरी मुंहिंजी सिंध जहिड़ा माण्हू आहिनि उहो बि ख़ुशि थी वञनि और जेका परदेस में बीठा आहिनि हुनखां बि ख़बर लॻे कि इमरात सिंधी बि ॻाल्हाए था सघे। साईं बिस्मिल्लाह करे। सटींदे नहीं गलदार होंदे वे कमला यार तावत यार होंदे। सटींदे नहीं गलदार होंदे वे कमला यार तावत यार होंदे। वे कमला यार तावत यार होंदे। किसे दा दिल दुखे तां दर्द थींदे, किसे दा दिल दुखे तां दर्द थींदे। सादे खाते भी कुछ बार होंदे वे कमला यार तावत यार होंदे। वे कमला यार तावत यार होंदे। सटींदे नहीं गलदार होंदे वे कमला यार तावत यार होंदे। वे कमला यार तावत यार होंदे। दुनिया दे भी बारे कुछ दसो, दुनिया दे भी बारे कुछ दसो। अज कल साडे सरकार होंदे वे कमला यार तावत यार होंदे। सटींदे नहीं गलदार होंदे वे कमला यार तावत यार होंदे। वे कमला यार तावत यार होंदे। दिल नाल जे दिल वट वेंदो पई कोई उतरा शुतरा ना दे सा ना तू मैं जीता देवी ना मैं ते जीता दे सा। चलो एक चिला मैं कर गिरता तू धप देवी मैं चाह दे सा। मेरा अकमल मुझा क्यों दी दिवे तू कौन कर कर ओह वक्त रियासत शान
सलीमे सतमुतु दरबार हो दिन वे कमला यार तावत यार हो दिन सती दे नहीं ये गलदार हो दिन वे कमला यार तावत यार हो दिन वे कमला यार तावत यार हो दिन वे कमला यार तावत यार हो दिन। दोस्तों, आपने ये खूबसूरत महफिल देखी सुनी। आप दोस्तों का बेहद शुक्रिया। आपने मेरे यूट्यूब चैनल को ज्वाइन करने के लिए सब्सक्राइबर बनना ज़रूरी है और फिर ऊपर चले जाएं ताकि बेल आइकॉन दबा दें। आप मेरे पार्टनर शेयर बन जाएं और इन दोस्तों के बारे राय देना ना भूलिएगा और कमेंट में ये ज़रूर लिखना कि आपको ये वीडियो कैसी लगी, ताकि मेरी आने वाली वीडियो आपको सुनते रहें और समझते रहें। तमाम दोस्तों का बेहद शुक्रिया।